जेको लाड़ वारी पट्टी आहे हिन सां त ॿिटो मसइलो आहे न। हिकिड़ो त पाणी न ईंदो मिठो त हीअ आबादी कीअं थींदी। मथां वरी इहो आहे त अगरि पाणी समुंड खे नथो धिके समुंड चढ़ंदो ई त समुंड चढ़ंदो अचे पियो। लखे एकड़ ज़मीन ठठे बदीन ऐं हिन पासे जूं सिजावल ही जेके डिस्ट्रिक्ट्स आहिनि लखे एकड़ तबाह थी वई आहे। ऐं पाणी जेको आहे इवन चवनि था त टंडे मोहम्मद ख़ान ताईं इवन हैदराबाद जा बि जेके मिठो पाणी हेठि हूंदो आस्ते आस्ते हू ख़राबु पियो थिए। छाकाणि त न सिर्फ़ु हू त दरिया, छाकाणि त मिठो पाणी जेके हेठि आर्टरीज़ आहिनि उहो उन पाणी न पियो वञे, प्लस ही जेके तव्हां वटि सिम नाला ही बि जेको ज़ेर ज़मीन पाणी ख़राबु पिया कनि। तव्हांजे अक्सरियत ज़मीन जेका ज़ेर ज़मीन पाणी आहे उहो मिठो आहे या खारो आहे, पर हुन में त सेंकियो बि अची वियो आहे। हीअ सभु शयूं आहे तव्हां जॾहिं नेचर सां हथ चुरांद कंदो जी समुंड में पाणी ज़ाया हो रहा है, नॉनसेंस ॻाल्हि त सही बिल्कुलु हीअ ठठो बदीन ताईं ॻाल्हि त कोन बीहंदी। हीअ अॻिते ईंदी, हीअ टणो ख़ान में बि ईंदी, हैदराबाद में ईंदी। तव्हां टणलयार मां फ़ोन कयो पिया, ज़ाहिर फिरीगिरी त धरती ते जुड़ियल आहे सर। जेको हिकिड़े सिंध जो हिकिड़ो कुंड जंहिं हिकिड़ी सेक ईंदी, सूर थींदो, उहो सूर वधंदो त सही, हर हंधि पहुचंदो। अच्छा, सम्झ में ॻाल्हि अचे प्लान छा आहे? मतिलबु छा इनखे ईअं ई हलणु ॾियणो आहे? छा सिंध में इहो ईअं ई इंतिशार हलणु ॾियणो आहे? किनाल जे हवाले सां नेठि माण्हू पाणी थधा थी वेंदा? ॾिसो ॻाल्हि इहा आहे त इहा सोच बि थी सघे थी त कहिड़ो थो फ़र्क़ु पए। एग्ज़ैक्टली। अच्छा, हाणे जीअं साईं समूह साहिब बि चयो त हेॾो एहतिजाज थिए पियो त को केरु ॿुधे न पियो। ॻाल्हि इहा आहे त छा समूह साहिब उहो एहतिजाज बसि एतिरो ई सिंध में थियणो आहे? इहो जाइज़ो वठंदा हूंदा फ़ैसिला कंदड़ जेके क़ुवतूं आहिनि त अगरि बसि एतिरो आहे त एतिरे सां त शायदि मुतासिर न थिए। हाणे मूं गुज़ारिश कई त सिंध जीअं कल्ह टियों ॾींहुं पाण ॻाल्हायो पिए त हिकिड़े माण्हू खे को हल्को फुल्को बुख़ारु हूंदो आहे त हू 2 गोरियूं खाई वठंदो आहे बुख़ार जूं, पर अगरि हुनखे को सीरियस इन्फेक्शन आहे त पोइ हाई डोज़िस ऑफ एंटीबायोटिक वठंदो आहे। त ॻाल्हि इहा आहे त उहो डोज़ केतिरो वधीक आहे। छाकाणि त अगरि तव्हांखे बीमारी सवाई आहे ऐं तव्हांजो डोज़ घटि आहे दवा जो त इलाजु त नथो थिए। सो ॻाल्हि इहा आहे त हीअ त ॾिसणो वक़्त सां ख़बर पवंदी त सिंध जा माण्हू केतिरी शदोमत सां सिर्फ़ु वेही फेसबुक ते तनक़ीदूं कनि था ऐं कॉमेंट्स कनि था। मां त अक्सर हैरान थियां थो, कुझु माण्हू ज़ाहिर उहो वीचारा ॼाणी वाणी न, ज़ाहिर IQ लेवल हेठि आहे त उहो चङे को एहतिजाज बि करे रहंदो आहे, उनखे बि घटि वधि ॻाल्हाए रहिया हूंदा आहिनि। हाणे मूंखे सम्झ न ईंदी आहे, शायदि हू पंहिंजी सेल्फ इम्पोर्टेंस लाइ कंदा आहिनि। हाणे कल्ह मूं ख़बरूं ॾिठियूं पिए त ख़ुदि कराची में बि पाणी ज़ाहिर, कराची में उहे टैंकर माफ़िया पाणी ॾिए। लेकिन यार आख़िर कॾहिं त हिन शहर में पाइपनि में पाणी अचणु खपे न। पर अगरि दरिया में ई पाणी न हूंदो, के बि फीडर में ई पाणी न हूंदो त कराची खे बि किथां पाणी मिलणो आहे? त इहो सम्झणु ही जेका MQM एटीट्यूड आहे, MQM पाकिस्तान वारो जेको आहे त हमारा कुछ नहीं जाता सर, जाएगा तो सबका। इहो त विसारे छॾियो त ही को हिकिड़ी ॿोली ॻाल्हाईंदड़ या हिकिड़े फ़िरके वारे जो या हिकिड़ी ज़ात वारे जो मसइलो आहे त कराची खां कश्मीर ताईं जो मसइलो। मालिकी कंदा, वक़्तु सिर हिन ते पंहिंजो स्टैंड वठंदा त शायदि मुड़ी वञनि। ॾिसो केरु पार्टी छा पई करे छा न पई करे। छा सिंध जा माण्हू रुॻो इन ॾोरापनि में ई ऐं इन ॾुख में ई वेठो रहंदो ॿिए जे आसिरे ते? त मतिलबु हू फलाणो करे वठे, हू फलाणो करे वठे। त ॾिसो ज़ाहिरी तरह पीपल्स पार्टी हिन कैनाल जी मुख़ालिफ़ आहे। जेको पाण बयानु ॾिसूं था, ही कयूं था, हू कयूं था। पंहिंजी ख़्वाहिश आहे सिंध जे माण्हुनि जी त भई इन ॻाल्हि खे हिकिड़े पासे निपटाए वठिजे। ऐं उहो तॾहिं निपटबो जॾहिं, छाकाणि त नवाज़ लीग जी हुकूमत बीठल ई पीपल्स पार्टी जे कोल्हनि ते आहे त पीपल्स पार्टी हुननि खे हिकिड़ी फाइनल कॉल ॾिए त भई हिन खे वाइंड अप कयो, न त असीं ॿाहिरि आहियूं। पर हाणे उहो कई दफ़े हिन ते डिस्कस थियो आहे त पीपल्स पार्टी जी मजबूरी आहे त हू हिन पावर सेटअप खां ॿाहिरि न पई अची सघे। बहरहाल उहा हिकिड़ी शइ आहे। साॻी रीति अक्सर आउं चवां थो, मूंखे सम्झायो त नवाज़ लीग जा जेके सिंध जा माण्हू आहिनि, जेके बि नवाज़ लीग में 4-6 बचिया आहिनि, यार उन्हनि खे अजीब नथो लॻे त अहिड़ी पार्टी में हू आहिनि जेका पार्टी जेका आहे उहो सिंध खे बंजर करण जी सोचे पई। हुकूमत हुननि जी आहे न। त ही वेही हिते अगरि मतिलबु बसि सरकारी पार्टी में आहियूं, को उहिदो मिली वञे, कुझु थी वञे, तंहिंजे करे सिंध भले हिकिड़े पासे थी वञे।
छो वेठा आहिनि नवाज़ लीग में, मतिलबु भले छो वेठा आऊं केरु थींदो आहियां, बट हर कंहिंखे पंहिंजी मर्ज़ी आहे, लेकिन अगरि सुवालु उथारिणो आहे तंहिंजे करे इहा ॻाल्हि हाणे नथो कयां। मतिलबु ॻाल्हि इहा आहे त ॾिसो, हिकिड़ो जेको ख़बर ख़ान आहे, हिकिड़ो खमीसो ख़ान आहे, उहो अगरि सुभाणे हुनजी ज़मीन जेका बि हुन वटि 5 एकड़ आहे, 100 एकड़ आहे, 50 एकड़ आहे, 200 एकड़ आहे, उहा अगरि ख़ुदा न ख़ासिता सुभाणे ग़ैर आबाद थी त पोइ छा हिननि पार्टियुनि खे मेणा ॾींदो? त आई थिंक हीअ त को पार्टी खां मथां थी सिंध जे माण्हुनि खे जीअं आस्ते आस्ते हुनजी हिकिड़ी ओनरशिप वठनि पिया, ईअं वरितऊं त कुझु थींदो, पोइ पार्टियूं बि रिस्पॉन्ड कंदियूं, पोइ धुरियूं बि रिस्पॉन्ड कंदियूं। पर अगरि चऊं त न बसि हू केरु करे छॾे, असीं फेसबुक ते ज़रूरी कम सां मसरूफ़ आहियूं, इहे बि मर्ज़ी आहे माण्हुनि जी। ॾिसो कुझु कालाबाद टाइम हुन त सिंध जे माण्हू एहतिजाज कयो त फ़र्क़ु न पियो छा? ठीकु आहे, साॻी रीति ठीकु आहे, 83 जी तहरीक जो हुन महिल ज़ियाउल खे कुझु न थियो, पर तव्हांजे ख़्याल में हुनजो डेंट न पियो छा? ॻाल्हि इहा आहे त माण्हुनि जो एहतिजाज, माण्हुनि जी जेका रिएक्शन आहे, आऊं हिन जो फर्म बिलीवर आहे त हवा में न उॾामींदो, उहो पंहिंजो किथे न किथे इम्पैक्ट छॾींदो आहे। हाणे उहो केतिरो आहे, जेतिरो घुर्बल आहे ओतिरो आहे या न आहे, इहा हिकु अलॻि बहस आहे। अगरि तव्हां हल्को फुल्की का शइ कयो था, उहो फबी वञे थी, उहो ख़बर न आहे त सिंध केतिरो रिएक्ट कंदी।